कंबर में वाक़िया कंदासीं। कंबर में सब जेल में कैदी शिराज बुलेदी फौत थी वियो आहे। लाश अञा ताईं सब जेल में पियल आहे। पुलिस चवण आहे त कैदी शिराज बुलेदी नशे जो आदी हो। कैदी जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वासन हवाले कयो वियो। कंबर में वाक़िया कयूं पिया। कंबर जी सब जेल में कैदी शिराज बुलेदी फौत थी वियो आहे। लाश अञा ताईं सब जेल में पियल आहे। पुलिस चवण आहे त कैदी शिराज बुलेदी नशे जो आदी हो। कैदी जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वासन हवाले कयो वियो। आगाह कई पिया वाक़े कंबर जी सब जेल में कैदी शिराज बुलेदी फौत थी वियो आहे। लाश अञा ताईं सब जेल में पियल आहे। पुलिस चवण आहे त कैदी शिराज बुलेदी नशे जो आदी हो। कैदी जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वासन हवाले कयो वेंदो। कंबर मां ख़बर वास शेयर कई पिया। कंबर जी सब जेल में कैदी शिराज बुलेदी फौत थी वियो। लाश अञा ताईं सब जेल में पियल आहे। पुलिस चवण आहे त कैदी शिराज बुलेदी नशे जो आदी हो। कैदी जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वासन हवाले कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां कंबर मां शेयर कई पिया। कंबर जे सब जेल में कैदी शिराज बुलेदी फौत थी वियो। लाश अञा ताईं सब जेल में पियल आहे। पुलिस चवण आहे त कैदी शिराज बुलेदी नशे जो आदी हो। कैदी जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वासन हवाले कयो वेंदो। ख़बर वास शेयर कई पिया। कंबर मां कंबर जे सब जेल में कैदी शिराज बुलेदी फौत थी वियो आहे। लाश अञा ताईं सब जेल में पियल आहे। पुलिस चवण आहे त कैदी शिराज बुलेदी नशे जो आदी हो। कैदी जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वासन हवाले कयो वेंदो। पुलिस चवण आहे त कैदी शिराज बुलेदी नशे जो आदी हो। कैदी जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वासन हवाले कयो वेंदो। तफ़सील वाक़ कंदासीं कंबर मां। धरती टीवी जे रिपोर्टर कयूम चांडियो खां। जी कयूम अपडेट कजो। कंबर पुलिस कुछ ॾींहं अॻु 13 ॾींहं जे में कंबर जो ॻोठ गटर जे रहवासी शिराज बुलेदी खे गिरफ़्तार करे सब जेल मुंतकिल कयो वियो हो, जिते उन जो मौत वाक़ियो थी वियो आहे। ऐं पुलिस ज़राए मूजिब ॿुधाए पियो वञे त कैदी जेको नशे आवर हुयो, जंहिंजे करे हुनजो मौत वाक़ियो थियो आहे। अहिड़े वाक़े जो इतलाउ संदसि वारसनि खे पिंड में वियो आहे ऐं हिन वक़्त ताईं हुनजो लाश सब जेल कंबर में पियल आहे। ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वेंदो। जी महिरबानी कयूम चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ।